कहाणी चोॾहीं ककर ऐं कीहूं। परे परे सारे लोक खां परे हू सिंधु जे सुनसान घाट ते वेठो आहे ऐं संध्या जे नुमाउ जी वेला आहे। उल्हंदो आकास परे पार वीरान बंदर जो सुनसान मंदर ऐं खंडर कंहिं विधवा जियान आकास खां रंग पिनण लाइ अवाक भाकारूं पिया कनि ऐं संध्या जा सहसीस रंग झीणा झीणा होरियां होरियां महकंदा था वञनि ऐं सिंधु किनारे छोलनि जे छमकार ते हवा जे हिलुनि ते झुली पियो चांदीअ हाणी रेत मथां सिंधी लईअ जो साओ अबनासी बुरायल खेत। हू रोई थो पवे। ॻोढ़ा अछीअ अछीअ कमीस ते छुलंदा था वञनिसि। हुनखे अचानक ॼण त सुर्त पवे थी। मां रोआं पियो। ठीकु आहे ऐं सोचे थो रोअण ऐं खिलण ॿई नेचुरल आहिनि। हा शाह छा चयो आहे जे आगम अचण जा करी ऐं संध्या में निहारींदे सच हू बादल ते बीही वियो आहे। संध्या रंग सोन रुपी प्लाटिनम यूरेनियम खां बि प्यारा प्यारा सोना सोना त्रामणा इंड लठड़ियुनि हाणा वधंदा था अचनि ऐं छोला छोल सिंधुअ में गहलंदा था वञनि। संध्या ॼण का रंग ज़ियाणी धोबी घाट ते रंगारंग कपिड़ा सुकाइण लाइ फहिलाईंदी थी वञे। हू होरियां होरियां छोला छोल संध्या भरियल सिंधुअ में निहारींदो, बुरायल लईअ जे खेत नुमा झंग ॾांहुं निहारींदो, घर ॾांहुं पंध ई पंध विखारींदो थो वञे। घर आहे या व्यम घर आहे कंहिं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जो? तोभां जिते हर कोई संदसि मौसीक़ी ॿुधण खां एलर्जिक हुजे ऐं वण रहान मां हलंदो हू घर अचे थो। छो भला कॾहिं कॾहिं ईअं छो भासींदो आहे त हियांव में चक लॻो पियो आहे। अचानक हू घर जे बातिन खां लिकंदो टेलीफोन वारे कमरे में अची पाण खे चोॾस बंदि करे थो छॾे। हेलो चओ। जॾहिं संध्या जा रंग सिंधुअ में घुलंदा आहिनि तॾहिं तूं किथे हूंदी आहीं? पंहिंजे ई घर में हूंदी आहियां, पर थी सघे थो मूं को सजायो कमु कयो हुजे, इन करे ई आउं सिंधुअ मां उॾामंदी माण्हुनि जी अखियुनि जे ॾोरनि खां रंगारंग कंदी हुजां। हा एॾी सघ त माख फड़नि में बि हूंदी आहे। तूं रोईं पियो? हा ऐं तूं खिली पई? छा तूं क्रेडल रखी नथो सघीं? न अॼु तूं पाण ॻाल्हाइणु ख़तमु कर। भला जे पाण ॿई फ़ोन ते न ॻाल्हायूं त छा विॼ किरी पवंदी? विॼ? पोइ काल्ह तो छो फ़ोन कयो हो? मूं तोखे शॉक ॾियणु नथी चाहियो। मुंहिंजा माइट राज़ी कोन्हनि। माइट त मुंहिंजा बि राज़ी कोन्हनि। पोइ भला ईअं खणी सम्झ मां तोखां शिकस्त खाई वई आहियां। मूंखां न, माइटनि खां, सोसाइटीअ खां, ओड़े पाड़े वारनि खां, पंहिंजो पाण खां। ईअं आहे न? आहे। मूं कॾहिं चयो आहे त तूं ग़लति सोचींदो आहीं? पोइ बि आउं रोआं कान पई। अलाए छो हाणे मुंहिंजी दिलि चवे थी पाण परे परे घारियूं चंद्राणी जुमाणी कॾहिं दर्शन थी वञे। पर आउं तोखे हर वेल आॾो ॾिसणु थो चाहियां। मूं जीवन में कॾहिं एॾी वॾी तमन्ना न कई आहे। सिंधुअ ते न वेंदो कर न। छो सिंधु कंहिंजे बाबे जी जागीर बि आहे छा? तूं त हर ॻाल्हि ते विॾाउड़जी थो वञे। अलाए छो हाणे सिंधु खाइण थी अचे। काल्ह मां कारपुल मां ॾाढी स्पीड सां कढी वयसि। सच दिलि त ईअं थी चाहियो त कारपुल जे रेलिंग खे टोड़े चीरा चीरा थींदे पातार में हली वञे। हेलो खनल कननि में मौत भरियल माठार। हेलो ॿुधां पियो तूं पागल आहीं। ऐं तूं छा आहीं? खनल वरी महाबारी माठार आत्माउनि खे घुटींदड़। छा तूं मूंखे छॾी नथो सघीं? तो न चयो हो पाण हिकु वण संदियूं लामूं आहियूं। कॾहिं कॾहिं वण छांगींदे का वॾी लाम तिखीअ कुहाड़ीअ सां कची बि वेंदी आहे। ईअं सम्झ त आउं बि उहा लाम आहियां। तोखे मुंहिंजो सौगंध आहे, मारीअ जे मलीर जो सौगंध आहे। माठार घुटियल आवाज़ रोज़ हिॾकी। रमूला ठीकु आहे, मां कॾहिं कंहिंजे माथे ते अछो तिलक न लाहींदसि। मूं त तोखे आज़मायो पिए। तूं अञा पियो मूंखे आज़माई? हा तोसां गॾु पंहिंजो पाण खे बि। ॿियो छा थो चवणु चाहीं? चओ न। ॿियो? हा
हिकु ॻाल्हि थी पुछियमि, माण्हू पहिरीं वण जा ॾार छांगींदा हुआ, हाणे छो नथा छांगीनि? शायदि इन लाइ त वण वाध न करे वञनि। मौसम सां वण छांगण करे वण ज़ोर वठंदा आहिनि न। ॿिए पासे खां रमूला क्रेडल रखे थी छॾे। उहो खन लाइ पंहिंजे कमरे ॾांहुं निहारे थो। क्रेडल रखी केस्ट लॻाए अजरक मथां विझी थो छॾे ऐं लता जे आवाज़ ते थकाणो टुटाणो भिनल नेणनि सां निंड में लोटजंदो थो वञे। नओं नियापो मई जून 1981।